ये हुआ मोहतरम जनाब सरताज अमन चाचड़ साहब जे तव्हांजे साम्हूं बेहतरीन अंदाज में नात पढ़ी। मां प्रोग्राम के सिलसिले के अॻिते वधाईंदे हींअर मां दावत ख़िताब ॾींदुमि हज़रत मौलाना मोहम्मद यासीन चन्ना साहब के हू अचनि अवांजे साम्हूं ख़िताब करनि। हज़रत मौलाना मोहम्मद यासीन चन्ना साहब। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मा कान मुहम्मदुन अबा आदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। व क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन युरिदिल्लाहु बिही खैरन युफ़क्किहु फ़िद्दीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। दीन में, ईमान में, इस्लाम में, दीन में, ईमान में, इस्लाम में आ खत्म नबूवत मथाएं शान में गालिया दुनिया के खोले कभी गालिया दुनिया के खोले कभी पोइ मोहम्मद मीर खां कोई नबी नहीं दो आ लिखियल कुरान में। साल 74 हुयो बख्तन भरियो सन 74 हुयो बख्तन भरियो कादियानी ते खुदा जो कार पयो लानती बणजी वियो कुफरान में। हक़ जा आलिम जॾहिं अॻिते वधिया हक़ जा आलिम जॾहिं अॻिते वधिया कामयाबी जा उते नारा लॻा कुफ्र इन्हनि जेके कयो ज़ाहिर ऐवान में। अॼु जी ये कॉन्फ्रेंस ताजदार ख़त्म नबूवत ऐं दिस्तार फज़ीलत कॉन्फ्रेंस जे उनवान सां असांजे मोहतरम साथी कारी अब्दुल सबूर जी ज़ेर एहतमाम ऐं ज़ेर निगरानी में मुनक़द थी आहे। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला कारी साहब जी सेहत ऐं ज़िंदगी में बरकत अता फरमाए। अॼु जे हिन प्रोग्राम में जन तुलबा इकराम जी दस्तारबंदी थींदी। उहे ॿार जंहिं घर जा जंहिं ख़ानदान जा आहिनि उन ख़ानदान उन घर वारनि खे अल्लाह जो शुक्र अदा करणो खपे ऐं उन्हनि खे वॾी ख़ुशी करणी करे छो त इन्हनि ॿारनि पंहिंजे सीने में सभ खां वॾी दौलत जेको आहे महफ़ूज़ कई आहे। कुरान मजीद उहा जेको आहे अल्लाह तबारक व तआला जी रहमत ऐं फज़ल आहे जो अल्लाह तबारक व तआला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सूरह हिजर जे अंदर फरमायो त मुंहिंजा पैगंबर
तुझे दुश्मन वटि जेतरी दौलत आ दुनिया जा असबाब उन्हनि ॾे तूं ध्यान भी न कर, उन्हनि ॾे तूं नज़र भी न कर, छो त असां तोखे वॾी दौलत वॾी नेमत ऐं क़ुरान मजीद अता कयो आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला घणा मौजदा ॾिना, घणा कमाल ॾिना। हिकिड़ा उहे मौजदा आहिनि जंहिंजो तालुक पाणी सां आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हिकिड़ा उहे मौजदा आहिनि जंहिंजो तालुक हवा सां आहे। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हिकिड़ा उहे मौजदा आहिनि जंहिंजो तालुक मलाइकनि सां आहे। उहे मौजदा असां अहादीस जे किताबनि में पढ़ूं था, असां उहे मौजदा ॾिठासीं कोन, लेकिन असां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मौजदा अहादीस जे किताबनि में जेके पढ़ूं था, असांखे उन्हनि मौजदनि ते एॾो यकीन आहे जो सिज जी रोशनी ते एॾो यकीन न आहे। लेकिन उहे मौजदा असां अखियुनि सां ॾिठासीं कोन, लेकिन हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सभ खां आला इरफा जेको मौजूदो आहे उहो क़ुरान मजीद आहे, जेको असां ॾिसूं बि था ऐं पढ़ूं बि था। क़ुरान मजीद जी जेको माण्हू तिलावत कंदो, क़ुरान मजीद जी शुक्रा क़ुरान मजीद जी जेको माण्हू तिलावत कंदो ऐं तिलावत ॿुधंदो, उन माण्हू ते अल्लाह तबारक व तआला जी रहमत ऐं जेको आहे तजलियात जी हुन जे मथां बारिश थींदी। क़ुरान मजीद जो असर सिर्फ़ मुसलमाननि जी दिलि ते न आहे, हिन क़ुरान में उहो तासीर आहे, क़ुरान में उहो लुत्फ़ आहे जो उन लुत्फ़ ऐं असर गैर मुसलमान जी दिलि ते बि पियो। तवजो कयो, जमाल अब्दुल नासिर मिस्र जो सदर हुयो, अल्लाह साईं उन जी क़बर ते किरोड़ा रहमता फरमाए। उन कारी अब्दुल बास्त खे चयो, दुनिया जो मशहूर कारी अब्दुल बास्त, जमाल अब्दुल नासिर कारी अब्दुल बास्त खे चयो त मां रूस जो दौरो कंदुमि, तोखे बि मूं सां गॾु रूस जो दौरो करणो आहे। जमाल अब्दुल नासिर कारी अब्दुल बास्त खे वठी आयो रूस। जॾहिं रूस पहुता त जमाल अब्दुल नासिर रूस जा जेके वज़ीर मिनिस्टर वेठा, जमाल अब्दुल नासिर उनखे चयो त मां सां जेको हिकिड़ो शख़्स गॾु आयो आहे इहो तव्हांजे अॻियां हिकिड़ो कलाम पढ़ंदो, इजाज़त आहे? उन्हनि चयो साईं भले पढ़े। कारी अब्दुल बास्त क़ुरान मजीद जी तिलावत शुरू कई। जॾहिं कारी अब्दुल बास्त क़ुरान मजीद जी तिलावत शुरू कई, अॻियों जेके रूस जा वज़ीर मिनिस्टर हुया समूरनि जी अखियुनि मां पाणी अची वियो, सभु रोई पिया। कारी साहब जॾहिं तिलावत पूरी कई त जमाल अब्दुल नासिर उन खां पुछा कई, तव्हां रुनो छो? हिन कलाम पढ़ियो अरबी में, तव्हांजी ॿोली ॿी, छा तव्हां इहो कलाम जी माना ऐं मफ़हूम सम्झी इन जे करे रुनो? हुननि चयो साईं असां हिन कलाम जी माना ऐं मफ़हूम कोन सम्झीसीं, पर हिन कलाम अहिड़ो पढ़ियो, उन में एॾो असर हुयो, एॾो मिठास हुयो, एॾो लुत्फ़ हुयो जो असांजूं अखियूं रोअण खां सवाइ न रही सघियूं। क़ुरान मजीद सां जंहिं माण्हुनि तालुक रखियो आहे, क़ुरान मजीद खे जन माण्हुनि पंहिंजी दिलि में जॻह ॾिनी आहे, अल्लाह ताला उन्हनि जी इज़त ऐं मक़ाम ज़ाहिर कयो आहे दुनिया में बि, ऐं उन जी इज़त ऐं मक़ाम आलम बरज़ख में बि थींदी ऐं क़यामत जे ॾींहुं बि थींदी। हज़रत मौलाना फज़ल अहमद रायपुरी सब जो रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वॾो अल्लाह वारो बुज़ुर्ग हुयो। उन जो इहो मामूल हुयो त मग़रिब जी निमाज़ खां पोइ अवाबीन जा जेके नफ़ुल आहिनि 6 रकात हमेशा मौलाना फज़ल अहमद रायपुरी उन अवाबीन जे नफ़ुलनि में हिकिड़ो सिपारो ॾाढा तिलावत कंदो। मौलाना जी सॼी ज़िंदगी अची वई जो मग़रिब निमाज़ खां पोइ अवाबीन जे नफ़ुलनि में हिकु सिपारो ॾाढा तिलावत कंदो। जॾहिं उहो फौत थी वियो मौलाना फज़ल अहमद रायपुरी त असर जी निमाज़ खां पोइ हुन जी तदफीन थी। मग़रिब जी निमाज़ खां पोइ उन जी क़बर मां अल्लाह जे क़ुरान जो आवाज़ बि आयो, खुशबू बि आई।
तो कुरान मजीद सब खां जेको आहे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मौजूदा जेके मिलिया सब खां आला इरफा मौजूदो कुरान मजीद आहे। तवज्जो कयो, हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह तबारक व तआला खातमुन नबीयीन बनायो आहे। ते मुख्तसर दुनिया जे अंदर मेहनत बिन किस्मन जी थींदी आहे। हिकड़ी मेहनत दुनिया जी, बी मेहनत दीन जी आखिरत जी। तवज्जो कयो, दुनिया जी मेहनत केड़ी आहे? वापार, मुलाजमत, कुड़मत, मजदूरी, ये दुनिया जूं मेहनतान। जे दुनिया जी मेहनत कई, जे वापार कयो, जे मजदूरी कई, जे मुलाजमत कई, जे जेको आहे कुड़मत कई, उनी मेहनत जे सिले में जेको कुछ उन गॾु कयो उन जो वो दुनिया जे अंदर ही रहिजी वेंदो। बी मेहनत आहे दीन जी। दीन जी जे मेहनत कई उहा उन जो जेको समरो आहे वो दुनिया जे अंदर भी आहे, त आलम बरज़ख में भी आहे, त उन जो सरमुंडो क़यामत जे ॾींहुं भी मिलंदो। जिए मां तव्हांखे ॿुधायुमि, दुनिया जी मेहनत घणा क़िस्म, मजदूरी, वापार, कुड़मत, जेको आहे मुलाज़मत, अहिड़े नमूने सां दीन जी मेहनत ऐं दीन जा शोबा भी तमामु घणा आहिनि। तदरीस, तबलीग, सियासत, जिहाद ऐं तसनीफ़, इहे दीन जा शोबा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह, तवज्जो कयो, अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, उलमाए देवबंद दीन जे हर शोबे में कम कयो आहे। उलमाए देवबंद जी आलमन जी हिकड़ी सिफ़त नाहे। उलमाए देवबंद जे उलमा जूं घणियूं सिफ़ान, घणियूं कतारान। उलमाए देवबंद जे आलमन जूं सिफ़ा ऐं कतारा जेकॾहिं तव्हां तारीख़ ते नज़र कंदव तव्हांखे ईअं महसूस थींदो त उहे उलमा देवबंद जूं सिफ़ा चोॾीं जे चंड वांगुरु चमकींदियूं पयूं। हिकड़ी सिफ़त ते नज़र कंदव त उलमाए देवबंद जा उहे आलम बीठा हूंदा जे मदरसनि जे अंदर सॼी ज़िंदगी अल्लाह अल्लाह जे रसूल जो क़ुरान जो हदीस जो जेको आहे दर्स ॾींदो। ऐं ॿी जेकॾहिं सिफ़त ते नज़र कंदव त उन में तव्हांखे उलमाए देवबंद उहे नज़र ईंदा जंहिं सियासत जे मैदान में कमु कयो। ऐं जेकॾहिं ॿी सिफ़त ते तव्हां नज़र कंदव तव्हांखे उलमाए देवबंद जी उहे उलमाए देवबंद नज़र ईंदा जंहिं बातिल फ़िरक़नि जे ख़िलाफ़ वॾो जिहाद कयो। तवज्जो कयो, बरे सगीर जे अंदर बातिल फ़िरका तमाम घणा थिया, लेकिन सब खां ख़तरनाक फितनो जेको पैदा थियो वो कादियानियत जो फितनो पैदा थियो। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, अनल आकिब ला नबी बादी, मूंखां बाद ॿियो को भी नबी न ईंदो। पाण फरमायो त मूंखां बाद 30 दज्जाल ऐं कज़ाब पैदा थींदा जेके नबूवत जी दावा कंदा। तवज्जो कयो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जे दौर में मुस्लिम कज़ाब नबूवत जी दावा कई। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु उन सां जिहाद कयो, उनके कैफर किरदार से पहुंचायो। तारीख़ तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत अग में हलाइण वारो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु आहे। तवज्जो कयो, हज़रत मौलाना अबुल कासिम दिलावरी हिकिड़ो किताब लिखियो। उन किताब में उन्हनि दज्जालन ऐं कज़ाबनि जा नाला लिखिया जंहिं जेको आहे हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद नबूवत जी जेको आहे दावा कई। मौलाना अबुल कासिम दिलावरी लिखियो त आख़िर में बरे सगीर में कादियान में हिकिड़ो मिर्ज़ाई गुलाम अहमद कादियानी पैदा थियो जंहिं नबूवत जी दावा कई। तवज्जो कयो, जॾहिं मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानी नबूवत जी दावा कई, सब खां पहिरियों अकाबरीन उलमाए देवबंद उन्ही ते कुफ्र जी फतवा ॾिनी। ऐं मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानी सां मौलाना गुलाम मुर्तज़ा हसन चांदपुरी जे उस्ताद जेको आहे मुनाज़रो कयो। तवज्जो कयो, असांजे अकाबरनि उलमाए देवबंद जुर्रत, बहादुरी, हिम्मत ऐं गैरत सां कादियानी जो मुक़ाबिलो कयो। तकरीरनि में, तहरीरनि में, मैदाननि में, बाज़ारनि में, ऐवाननि में, अदालतनि में, हर दौर में असांजे अकाबरनि जेको आहे कादियानी जे खिलाफ
वरी जेको आहे तारीख़ हलाई अल्हम्दुलिल्लाह जॾहिं खां वठी इहा तारीख़ शुरू थी आहे 1935 में कादियान में सैयद अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह ख़त्म नबूवत कॉन्फ्रेंस करे मिर्ज़ा बशीरुद्दीन जे बुनियादनि खे लोड़े छॾियो 1935 खां वठी हिन वक़्त ताईं हिकु सदी थियण वारी आहे इहा तारीख़ पंहिंजे ज़ोर ऐं शोर सां जारी आहे ऐं हमेशह उलमाए देवबंद के इन तारीख़ में कामयाबी ऐं फतह मिली ऐं कादियाननि के हमेशह ज़िल्लत ऐं रुसवाई मिली तवज्जो कयो सभ खां पहिरियों कादियाननि के ज़िल्लत ऐं रुसवाई कॾहिं मिली बहावलपुर रियासत में 1935 में बहावलपुर रियासत जी अदालत में कादियाननि जे ख़िलाफ़ हिकिड़ो केस आयो हज़रत अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैह दारूल देवबंद मां बहावलपुर जी रियासत जी अदालत में आया ऐं ख़त्म नबूवत जा वकील बणिजी करे ख़त्म नबूवत जे इस्बात जे लाइ दलील ॾिनो तवज्जो कयो 1935 में फेब्रुआरी जे महीने में हज़रत अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैह जॾहिं अदालत में ख़त्म नबूवत जे इस्बात जे लाइ दलील ॾिना ऐं कादियाननि ते जराए मुज़म्मत कई त उन वक़्तु जेको बहावलपुर रियासत में जेको जज हुयो मरहूम मोहम्मद अकबर अल्लाह साईं उन जी क़बर ते किलोला रामता फरमाए मरहूम मोहम्मद अकबर जज वॾी फतवा सादर कई त कादियानी इस्लाम खां ख़ारिजन कादियानी जो इस्लाम सां को बि तालुक न आहे ऐं ॿी तवज्जो कयो ॿी कादियाननि खे शिकिस्त कॾहिं मिली 1973 में आज़ाद कश्मीर जी असेंबली में मेजर जनरल मोहम्मद अयूब कादियाननि जे ख़िलाफ़ करारदाद पेश कई ऐं आज़ाद कश्मीर जी असेंबली मुतफ़िक़ा तौर फ़ैसिलो कयो त कादियानी इस्लाम खां ख़ारिजन कादियानी जो इस्लाम सां को बि तालुक न आहे उन खां पोइ 1974 में असांजे पाकिस्तान में उलमाए देवबंद तारीख़ ख़त्म नबूवत हलाई जंहिंजी तारीख़ जंहिंजी क़यादत हज़रत मौलाना यूसुफ बिनोरी रहमतुल्लाह अलैह कई जंहिंजी क़यादत हज़रत मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह कई पूरे मुल्क जे अंदर उलमाए देवबंद जा रज़ाकार सब मैदान ते आया एॾी ज़ोर ऐं शोर सां उलमाए देवबंद कादियानी जे ख़िलाफ़ तारीख़ हलाई जो तारीख़ जे नतीजे में कादियानी जो मसइलो असेंबली में आयो ऐं पाकिस्तान जी असेंबली में हज़रत मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह कायद मिलत इस्लामिया हज़रत मौलाना फजल रहमान जो वालिद गिरामी हज़रत मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह असेंबली जे अंदर कादियाननि जे कुफ्र के साबित कयो ऐं पाकिस्तान जी नेशनल असेंबली मुतफ़िक़ा तौर इहो फ़ैसिलो कयो त कादियानी इस्लाम खां ख़ारिजन कादियानी जो इस्लाम सां को बि तालुक न आहे त असांजा अकाबिर उलमाए देवबंद जहिड़े तव्हां माद ते ईंदव हर माद ते तव्हांखे अॻ में नज़र ईंदा तवज्जो कयो हे त मां तारीख़ ख़त्म नबूवत जो कुझु जेको आहे झलक तव्हां ॿुधाई सियासत जे मैदान में अचो तवज्जो कयो असांजी सियासत जमियत उलमा इस्लाम जी सियासत ते माण्हू एतिराज़ करनि था हज़रत मौलाना फजल रहमान जी पॉलिसियुनि ते माण्हू नुक़्ते चुनी करनि था असां उनखे ॿुधाइणु चाहियूं था त असांजी सियासत कॾों शुरू थी हज़रत शाह वली रहमतुल्लाह अलैह उन जा फर्ज़ंद बरे सगीर जे अंदर जॾहिं उनजी सियासत निस्फ़ नहार ते हुई हज़रत शाह वली जॾहिं बरे सगीर में सियासत करे पियो उन जी सियासत निस्फ़ नहार ते हुई मां चैलेंज सां चवां थो त उन दौर में पाकिस्तान में जेके सियासी पार्टियूं सियासत कनि थियूं इन्हनि जो वजूद त कोन हुयो पर इहे तस्वर में बि कोन हुयूं असांजी सियासत उन वक़्तु निस्फ़ नहार ते हुई अल्हम्दुलिल्लाह हज़रत मौलाना शाह वली रहमतुल्लाह अलैह का वठी हज़रत मौलाना फजल रहमान ताईं असांजे उलमा जे सियासतदाननि जी वॾी कतार असां पंहिंजी सियासी जुदोजहद खे जारी रखियो आहे हज़रत मौलाना फजल रहमान साहब जॾहिं जमियत उलमा इस्लाम जी क़यादत संभाली तवज्जो कयो जमियत उलमा इस्लाम पंहिंजूं सियासी सरगर्मियूं जारी रखियूं इन हवाले सां असां मुल्क जे अंदर जेको आहे आइन शरीयत जे उनवान सां जमियत उलमा इस्लाम पूरे मुल्क में कॉन्फ्रेंस कयूं आइन शरीयत खां पोइ इस्लाम जिंदाबाद जे उनवान सां पूरे मुल्क में जमियत उलमा इस्लाम वॾा जलसा कया मुफ्ती महमूद कॉन्फ्रेंस जे उनवान सां जमियत उलमा इस्लाम पूरे मुल्क जे अंदर वॾा
वॾियूं कॉन्फ्रेंस कयूं ऐं इन्हनि कॉन्फ्रेंस में असांजा आलिम वॾा ख़तीब वॾा लीडर उन्हनि वॾा बयान कया वक़्त जे हुक्मराननि जी ग़लति पॉलिसियुनि ते तनक़ीद कई इस्लामी निफ़ाज़ जे लाइ उन्हनि जिदोजहद कई अल्हम्दुलिल्लाह। ऐं हर ईंदड़ इलेक्शन में असां जेको आहे जमियत उलमा इस्लाम जेको आहे मैदान में आहे 1970 में असांजा साईं मुर्शिद हज़रत साईं महमूद असद रहमतुल्लाह अलैह जॾहिं घोटकी ऐं पन्नियाक जो क़ौमी जो तक हिकिड़ो हुयो हज़रत साईं महमूद असद रहमतुल्लाह अलैह क़ौमी असेंबली जा उम्मीदवार जी हैसियत सां बीठा 1988 में असांजो मुर्शिद असांजो साईं अब्दुल समद रहमतुल्लाह अलैह नवरुल्लाह मरकज़हू 1988 में पन्नियाकिल ऐं घोटकी जी सीट ते क़ौमी असेंबली जे उम्मीदवार जी हैसियत सां बीठा। उन खां पोइ हाले शरीफ जो चश्मो शराब हज़रत साईं अब्दुल कयूम दामत बरकातुम उन्हनि हमेशह हिन जेको इलेक्शन में हिस्सो वरितो आहे अल्हम्दुलिल्लाह। असांजी सियासत जी जिदोजहद जारी आहे इन उनवान सां 2027 में मार्च जे महीने में आलमी कॉन्फ्रेंस जो इनका थी रहियो आहे सकर में अल्लामा राशिद ख़ालिद मामूद सुमरो जी निगरानी में असांखे अल्लामा राशिद ख़ालिद मामूद जी क़यादत ऐं साईं अब्दुल कयूम जी क़यादत ते फ़ख़ुर आहे इंशाअल्लाह अज़ीज़। असांजी जान में खून जो हिकिड़ो क़तरो हूंदो असां अल्लामा राशिद ख़ालिद मामूद जी क़यादत में हज़रत साईं अब्दुल कयूम दामत बरकातहू मालिया जी जेको आहे इमारत में असांजा कदम अॻिते हूंदा असांजी तारीख़ खे ख़तमु करण जे लाइ जेकॾहिं का दीवार लॻी ईंदी त दीवार खे टोड़े छॾिबो तारीख़ खे रोकण जे लाइ जेकॾहिं को माण्हू आयो त उन माण्हू खे जेको आहे हटाए छॾिबो। दुआ आहे अल्लाह तबारक व तआला हर मुस्लमान खे दीन थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेको मां कुझु चयो अल्लाह तबारक व तआला क़बूल मंज़ूर फरमाए। वाक़िअ दुआना अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह।